पाणी इंसानी ज़िंदगी जी बका लाइ अहम शइ आहे। पंहिंजी रोज़ानी जी ज़िंदगीअ में ज़रूरत मूजिबि पाणी पीअण सां न रुॻो असांजे जिस्म जा अंदरूनी ऐं ॿाहिरियां उज़वा ठीकु नमूने कमु कंदा, पर असांजी सिहत खे बि फ़ाइदा थींदा आहिनि। अहिड़ी रीति आम पाणी खां सवाइ गरम पाणी पीअण सां बि असांजी सिहत ऐं जिस्म ते बहितरीन असर पवंदा आहिनि। नेराने गरम पाणीअ जो गिलास पीअणु फ़ाइदेमंद आहे। इन सां जिस्म में मौजूदु ज़हरीला मादा पघर ऐं पेशाब ज़रिए ख़ारिज थी वेंदा आहिनि। गरम पाणी जे करे रत जी रवानी तेज़ थींदी आहे ऐं जिस्म मां गैर ज़रूरी शयूं ख़ारिज थी वेंदियूं आहिनि। नेराने गरम पाणी पीअण सां हाज़मे वारो निज़ाम बहितर थींदो आहे। इन ज़रिए मादो सुठे नमूने कमु कंदो आहे, जंहिंसां हाज़मो बहितर थींदो आहे ऐं असांजो जिस्म ग़ज़ाइयत जज़ब कंदो आहे। गरम पाणीअ सां असांजे जिस्म जो मेटाबॉलिज़म तेज़ थींदो आहे ऐं बहितर अंदाज़ में कमु कंदो आहे, जंहिंसां असांजो वज़न घटि थिए थो। सुबुह उथण बैदि नेराने गरम पाणीअ जो गिलास पीअण सां कब्ज़ मां छुटकारो मिलंदो आहे। गरम पाणी पीअण वक़्तु नक ज़रिए बाफ़ खे दाख़िल करण सां एलर्जी ऐं खंघि ज़ुकाम सबबि बंदि पयल नक खुली वेंदो आहे, जंहिं सबबि असांखे बंदि नक में आराम महसूस थींदो आहे। सुबुह जी शुरूआति गरम या थधो पाणीअ जो गिलास पीअण पाणीअ जी खोट पूरी करे थो। जिस्मानी उज़वनि खे बहितर अंदाज़ में कमु करण लाइ पाणीअ जो मिक़दार पूरो हुजणु ज़रूरी आहे। गरम पाणी पीअण सां गले जी सोज जो मर्ज़ बहितर थिए थो ऐं गले जी ख़राबी ख़तम थिए थी। गरम पाणीअ सां असांजो जिस्मानी ऐं ज़हनी दबाव घटिजे थो। ॾींहं जी शुरूआति गरम पाणीअ सां करण सां ज़हनी सुकून मिलंदो आहे। इन सां रॻूं नरम थींदियूं आहिनि, जिस्म में ऑक्सीजन ऐं ग़ज़ाइयत बहितर अंदाज़ में दाख़िल थींदी आहे। गरम पाणी सां वात में मौजूदु बैक्टीरिया ख़तम थींदा आहिनि ऐं वात जी सफ़ाई थींदी आहे। गरम पाणी पीअण सां महारनि जी सोज बि घटिजी वेंदी आहे।